अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो थर जो ऐलान वेब चैनल ऐं ख़बर शामिल कंदासीं। ही जेको रोड तव्हांखे नज़र अची रहियो आहे, ही नवकोट मिठी विच रस्ते ते मौजूदु ॻोठ बिटली उनड़ जो लिंक रोड आहे। जेको रोड 2009 में ठहियो ऐं 2011 जी ॿोॾ में ही हिकिड़ो मौतमार खॾो बणिजी चुको आहे, जंहिंखे तक़रीबन 12 साल थी चुका आहिनि, पर कंहिं बि तरह जे नुमाइंदे खे ही रोड या ही खॾो नज़र नथो अचे। अॼु जॾहिं 35 खां 40 किलोमीटर रोड थरपारकर जा मंज़ूर थी रहिया आहिनि, उते अहिड़ा मौतमार जेके खॾा आहिनि, ही हिकु खॾो आहे, पर थर जे काफ़ी ॻोठनि में अहिड़ा मौतमार खॾा थी चुका आहिनि ऐं जिन खे भरण जी सख़्तु ज़रूरत आहे। छो त ही उहो खॾो आहे ॻोठ बिटली उनड़ जे लिंक रोड जो, जिते काफ़ी नुक़सान थिया आहिनि। काफ़ी गाॾी तव्हां ॾिसंदा, मेन रोड खां ही अधु किलोमीटर रोड साफ़ आहे। जेका नओं माण्हू हिन रोड ते ईंदो आहे, उहो स्पीड सां ईंदो आहे। हाणे त ही देवियूं बि वधी वियूं आहिनि, तव्हां पाण हिन देवियुनि मंझि अंदाज़ो लॻाए सघो था त हिन खॾे खे केतिरो टाइम थी चुको आहे। 12 साल थी चुका आहिनि। हिन में काफ़ी गाॾियूं एक्सीडेंट बि थी वञनि ऐं नओं माण्हू काफ़ी ईंदा आहिनि, हिन में एक्सीडेंट थींदा आहिनि ऐं हादसे जो जेको महमूल बणियल आहे। सो हिन ॻोठ जे ॻोठाणनि असां सां राब्तो कयो आहे, असांखे चयो आहे त महिरबानी करे असांजी जेको हिन असांखे कवरेज ॾियो। असांजो ही जेको रोड जेको मेन ॻोठ बिटली उनड़ आहे, जंहिंजो लिंक रोड आहे, जंहिंमें ही हिकिड़ो मौतमार खॾो थी चुको आहे, जेको हिन जॻह ते असांजे ॻोठ जी जेको मोरी जी सख़्तु ज़रूरत हुई। असां उन वक़्तु जेको रोड जो ठेकेदार हो रोड्स जो 2009 में, उनखे चयोसीं त हिते पाणी जो जेको क्रास आहे, त उन वजह सां जेको असांखे हिते मोरी ॾिनी वञे, पर असांजी हुननि का बि ॻाल्हि कोन ॿुधी ऐं वधीक हुननि असांखे इहो बि चयो आहे त ही जेको साइड तां असां हींअर गाॾी जो जेको गुज़र आहे त उहो साइड तां कंदा आहियूं, पर ही साइड जॾहिं बरसातूं ईंदियूं आहिनि तॾहिं पाणी जे करे ही साइड बि खॾो थी वेंदो आहे, तॾहिं असांजी अचु वञु तमामु घणी ॾुखी ऐं मुश्किलातुनि सां थी वेंदी आहे। सो हिननि वस वारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि ऐं तर जे जेको नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे हथबती गुज़ारिश कई आहे त महिरबानी करे जिते 35 खां 40 किलोमीटर रोडनि जी मंज़ूरियूं अची सघनि थियूं, उते हिन जॻह ते हिकिड़ी मोरी जी सख़्तु ज़रूरत आहे, जेको असांखे ॾिनी वञे त जीअं असांजी जेको गुज़र सफ़र या अचु वञु जेको आहे उन में का मुश्किलात न अचे। छो त यादि रहे त हिन खॾे में तक़रीबन हिन खां अॻु में काफ़ी गाॾियूं एक्सीडेंट्स थियूं आहिनि। अलाह साईं रहम कयो, को बि जानी या माली नुक़सानु न आहे थियो, पर ज़ाहिर ॻाल्हि आहे ही हिन जी तव्हां डेग ॾिसी सघो था त हेतिरो जेको ही खॾो 12 साल खां मौजूदु आहे ऐं मेन रोड ॻोठ बिटली उनड़ खां जेको नवकोट मिठी जो मेन रोड क्रॉस करे थो लिंक रोड आहे। ही थर जो हिकु रोड न आहे, पर थर जे काफ़ी लिंक रोडनि में अहिड़नि खॾनि जा जेको महमूल वधी वियो आहे ऐं उन में काफ़ी गाॾियूं एक्सीडेंट थियूं आहिनि ऐं अञा बि वधीक थियण जा अंदेशा आहिनि। सो बस वारनि खे ऐं हिननि ॻोठाणनि असांखे काफ़ी दफ़ा इतला ॾिना, असां काफ़ी अख़बारनि में ख़बरूं बि मोकिलियूंसीं, पर को बि जेको उनजो पुरावो आहे, हल आहे, उहो निकिरी न सघियो। सो हिकु दफ़े वरी ॿीहर असांखे जेको ॻोठाणो इतला ॾिनो, असां हिन वक़्तु असांजी टीम थर जो ऐलान जी हिते पहुती आहे। हिन खॾे जी जेको कवरेज असां अव्हांजी जेको व्यूवर्स जेके आहिनि उन्हनि ताईं पहुचायूं पिया ऐं दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, त जीअं असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि ताईं ही जेको शइ पहुची सघे ऐं उन्हनि खे जेको एक्शन खणणो पवे। सो अहिड़ा ही थर जो हिकिड़ो ॻोठ आहे, पर थर जे आउं सम्झां थो त तक़रीबन 70% ॻोठनि में रोडनि जो जेको ही हालति आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे जिते 35-40 किलोमीटर रोड ठही सघनि था, उते हिकु खॾो या हिते मोरी ठाहिण का वॾी हिननि जे लाइ मुश्किलात न आहे। सो हिननि ॻोठाणनि जेको वस वारनि खे हिकु दफ़ो ॿीहर अपील कई आहे त महिरबानी करे ही जेको मौतमार खॾो आहे, जेको मेन ॻोठ बिटली उनड़ आहे, उनजो जेको लिंक रोड जो आहे, ऐं हे यादि रहे त ही जेको रोड आहे 2-3 ॻोठनि लाइ वञे थो। ॻोठ बिटली उनड़ मां थींदे ॻोठ टोभारियो जुनेजा ऐं ॿियनि ॻोठनि लाइ वञे थो। सो उनजे करे हुननि वस वारनि खां हिकु दफ़ो ॿीहर अपील कई आहे त महिरबानी करे ही जेको मौतमार खॾो भरियो वञे, त जीअं कंहिं बि मुसाफ़िर खे अचु वञ में का बि तकलीफ़ अची न सघी। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहंदा थर जो ऐलान वेब चैनल।